जी बिल्कुल, इस वक्त मां मौजूद हाँ कश्मीर मेन इंडस हाईवे रोड सरा कश्मीर लाफा तकरीबन 2 महीना अॻे तो जेको असें बदमनी अॻिते वधे थो छला शहरी जेको असें गैर महफ़ूज़ हाँ मां हवे वाला फजी कश्मीर जेको शहरी हाँ आए फजी भी ॻाल्हि ॿोल खनूं ऐं जेको डेवर हज़रात आए फजी भी ॻाल्हि ॿोल खनूं कि अवानी छे चवणे आख़िर बदमनी है हल बी या न बी शहरी जेको अस्ते नी खौफ लफ़ा मुब्तला ब्याए वधी कश्मीर शहरी बजे ॻाल्हियूं कि अवानी छे चवणे। जी बिल्कुल तमाम घनी बदमनी वधी वई है। असां घर में महफ़ूज़ न आहियूं ऐं इंडिया हाईवे भी महफ़ूज़ न आहे। राह जो धाड़े राग अची वञनि था, ड्राइवरनि खे कुटे लाए कचे की तरफ़ खणी वञनि था ऐं राह जो असां घर खां ॿाहिरि बि नथा निकिरी सघूं। मुतालबो इहो करणु चाहियूं था गवर्नमेंट खे त आर्मी ऑपरेशन कयो वञे। जी भाई छा चवंदो आहे कश्मीर में बदमनी जो राज बरक़रार आहे, धाड़ेल जेके आहिनि तो रोडनि ते अची करे वारदातूं कनि था। हाँ भाउ बिल्कुल तव्हां ॾिसो था ज़िला कश्मीर जा जेके आहिनि हालात इंतहाई ख़राब थी विया आहिनि। कचे तो कचो जेको आहे त उहो पंहिंजी जॻह ते, पर हीउ जेको पको आहे उहो बि सेफ़ न आहे। ॾुआरी जेको आहे त हर ॾींहुं जेको आहे अचनि था हिते मेन इंडस हाईवे आहे हुते जेको आहे त धाड़ा हणनि था, गाॾियुनि मथां फायरिंग करे गाॾियुनि जा टायर बस्ट करे हितां जेको आहे त माण्हुनि खे अगवा करे खणी वञनि था। हिते कश्मीर में जेको आहे त कनवाई बि कई वेंदी आहे, हुनजे बाद बि जेको आहे धाड़ेल आहिनि उहे बेलगाम थी विया आहिनि। उन कंट्रोल करण लाइ बि जेको आहे त कंट्रोल पुलिस कंट्रोल नथी करे सघे। बिल्कुलु असां आला ऑफिसरनि खे मुतालबो कंदासीं त अहिड़ो जेको आहे त हिकु आला ऑफिसर जेको आहे हिते मुक़ररु कयो वञे जेको हिन अमन अमान ते जेको आहे त कंट्रोल करे। बिल्कुल शाह कश्मीर है जो शहरी वही ॻाल्हि ॿोल अशकुला हवे ही चवणे के डाकू जॾहिं भी चागा सरियाम माना मेन इंडस हाईवे रोड सरा वारदात खनगा मर्दमा अगवा खदिया रहा इशा गुश्ता के आर्मी ऑपरेशन भी जो धाड़े खात्मा भी सकी। जी